अॼु जी कहानी आहे कर्ज़। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी ज़ाल मुड़ुसु हूंदा आहिनि, हुननि खे धीअ पुटु हूंदा आहिनि। त धीअ जीअं वॾी थिए थी त हुनजी शादी जी चिंता सताए थी। छोकिरो ॻोल्हिनि था, सुठो छोकिरो मिली थो वञे त थोरी ॻाल्हि ॿोल करे पकी कनि था, कची पक ॾियनि था ऐं रिश्तो पको थो थिए। छोकिरा छोकिरी ॿई पाण में हिक ॿिए खे पसंदि था कनि। ॻाल्हि थोरो टाइम हले थी। हिकिड़ो ॾींहुं अचानक सां फ़ोन थो अचे सेणनि मां ऐं हू चवनि था कि असांखे तव्हां सां गॾिजणो आहे ऐं कुझु ॻाल्हि करणी आहे। त चवनि था ठीकु आहे, सुभाणे गॾिजूं था। ईअं करे ॻाल्हि थिए थी, पर जीअं त छोकिरी जा माउ पीउ आहिनि, चिंता थिए थी कि अलाए छा ॻाल्हि करणी आहे, ॾे वठ जी ॻाल्हि करणी आहे, छा डिमांड कंदा, छा घुरण था चाहिनि। चिंता में सोच में राति निकिरे थी। ॿिए ॾींहुं पाण में गॾिजनि था, सेण अचनि था घर ऐं चवनि था भई असांखे तव्हां सां शादी जे बारे में ॻाल्हि करणी आहे। छोकिरी जो पीउ हथ जोड़े चए थो जी तव्हां ॿुधायो, जेको तव्हां चवंदा असां पूरी कोशिशि कंदासीं कि हू सभु करे सघूं। त ओतिरे में छोकिरे जो पीउ अचे थो। छोकिरी जे पीउ जो हथु पंहिंजे हथ में खणी करे चए थो कि तव्हां पंहिंजी धीअ खे जेको ॾियणु चाहियो हू तव्हांजी मर्ज़ी अथव, न बि ॾियो त हू तव्हांजी मर्ज़ी अथव। पर मुंहिंजी ख़ाली हिकिड़ी ई वेनिती आहे कि मां चाहियां थो कि तव्हां हिकिड़ो रुपियो बि कर्ज़ कान वठंदा ऐं पंहिंजी धीअ जे शादी में ख़र्चु कंदा। मूंखे हू कतई मंज़ूरु कान थींदो कि तव्हां कर्ज़ो वठी करे ऐं शादी में ख़र्चु करो। जेको बि आहे, जीअं बि आहे, जेको तव्हां ॾींदा पंहिंजी न्याणी खे ॾींदा। मूंखे कर्ज़नि वारी नुंहुं न खपे जेके पंहिंजे पीउ जे मथां कर्ज़ चाढ़े अचे। मूंखे उहा लक्ष्मी खपे जो कि मुंहिंजे घर अची करे ऐं जेको मूं वटि आहे हुन खे बीणो टेरो करे ऐं हुन खे भॻवानु बरकत ॾे ऐं मुंहिंजे घर में हू ख़ुशि रही सघे। मूंखे उहा लक्ष्मी खपे, मूंखे कर्ज़नि वारी नुंहुं न खपे। जय झूलेलाल। अगरि कहानी पसंदि आई हुजे त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करो, लाइक एंड कमेंट कयो एंड शेयर करो। जय झूलेलाल।